अस्सलाम वालेकुम दोस्तों ये खैरपुर मीरस जे खजन जे बाग में जो असां आया हूँ तरसी रहा हूँ तो इन्होंने खजुन मां डोका पटे करे शुंवारन जी तैयारी जे लाइ उस ते रखिया आहिनि त जीअं शुंवारा तैयार थियनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हज़ारनि जी तइदाद में ये जेके तॾा विछायल आहिनि उन्हनि ते हिननि उहे डोका रखिया आहिनि ऐं हिन जो चवणु आहे त 6 ॾींहंनि खां बाद में ही डोका शुंवारनि जी सूरत में अची वेंदा। सो दोस्तों कुछ शुंवारा तैयार थी चुका आहिनि, यानी कि पंहिंजे कलर में ढंग में रंग में अची चुका आहिनि ऐं कुझु वरी हिन नवां रखिया आहिनि जेके 6 ॾींहंनि अंदरि बिल्कुलु शुंवारा तैयार थी वेंदा। तमामु घणे पैमाने में ऐं वॾे तइदाद में ही शुंवारनि जे लाइ विछायल आहिनि। ये असांजो दोस्त नूर अहमद गिलाल साहब जेको हिन खजन जे बाग जो मालिक आहे। हज़ारनि जी तइदाद में हिननि शुंवारनि जी तैयारीअ जे लाइ इहे विछाया आहिनि तॾा परते खजूं आहिनि। वालेकुम अस्सलाम, माशाअल्लाह। ही आहे चुल्हो, हिन ते जेके शुंवारा तैयार करण जे लाइ डोका पचाईंदा आहिनि ऐं उन जे लाइ तई थींदी आहे जेका हिन चुल्हे ते रखी करे ऐं हिन में डोका विझी पचाईंदा आहिनि। पोइ बाद में वरी उस ते रखंदा आहिनि त जीअं सुकी करे पोइ बिल्कुलु शुंवारनि जी सूरत में ये तैयार थींदा आहिनि। बाबा